بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي جلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على حبيبنا محمد وآله هي فضائل الأعمال आहे जेके असांखे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त हीअ अमल जेके मां तव्हांखे चवां थो इहो कयो त इहो 40 हिसो आहे फज़ाइल अल-अमाल असांखे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके शयुनि ते हिर्स सां ऐं ताक़ीद सां चए थो त हिन अमल ते तव्हां संभाल कयो ऐं नज़र कयो ऐं इन खे अमल खे पकड़ियो। अॼोको असांखे कहिड़ी शइ असांखे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाए थो उहो आहे फ़ज़्लु कज़्मिल ग़ैज़। सवाबु केतिरो आहे जेको पंहिंजी कावड़ ते कंट्रोल थो करे, इन शइ ते तमामु घणो सवाबु आहे। असीं मुख़्तसर करे ॿुधायूं था दोस्त सदाईं चवंदा आहिनि त वॾी क्लिप न थी वञे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो मन कज़म ग़ैज़न वहुव क़ादिरुन अला अन यंफ़ुज़हु। नबी करीम फरमाए थो कहिड़ो बि माण्हू, कहिड़ो बि मुंहिंजो उम्मती, कहिड़ो बि इंसान पंहिंजी कावड़ ते कंट्रोल करे ऐं क़ाबू करे ऐं उन खे कढी बि सघे पियो, विढ़ी बि सघे पियो त उन खे या रसूलुल्लाह छा थींदो चए दआहु अल्लाह सुब्हानहु व तआला। क़यामत ॾींहुं अल्लाह जे अॻियां जॾहिं सॼी मख़लूक़ बीहंदी, सॼी अरब करोड़े माण्हू सभई बीठा हूंदा, उन्हनि सभिनि जे मथां नाले सां सॾु कंदुसि सुब्हानहु व तआला दआहु अल्लाह सुब्हानहु व तआला अला रुऊसिल ख़लाइक़। हदीस में नबी करीम चए थो सभिनी माण्हुनि जे अॻियां उनखे नालो वठी सॾु कंदो, उनखे नालो वठी ऐं सॾु कंदो छाजे लाइ अला रुऊसिल ख़लाइक़ यौमल क़ियामा हत्ता युख़य्यिरहु मिनल हूरिल ईन मा शाअ। हदीस हसन तिर्मिज़ी व वाफ़क़हुल अलबानी। हदीस सही आहे। ऐं उन माण्हू खे सुनतूं सॼी लखे करोड़े माण्हू बीठा हुजनि, सभिनि जे फलाणा उथी ऐं हेॾे अचु त पोइ माण्हू परे थींदा, तो सभई तोखे वाट ठाहे ॾिना, तो ईंदे उते उहा अलाह जे भरिसां अलाह साईं चवंदुसि ॾिस तो कावड़ पंहिंजी जेकी क़ाबू कई, तो कावड़ ते कंट्रोल कयो ऐं तूं उहा जवाबु ॾेई सघीं हा, वर्दी बि ॾेई सघीं हा, लफ़्ज़ी जा हथ जा ताक़त सां, पर उहे तूं कंट्रोल कयो। अॼु जेतिरो तोखे हूरूं खपनि हर कंहिंखे क़यामत ॾींहुं 2 हूरूं मिलंदियूं, पर इहो माण्हू जेको इहो अमल कंदो उनखे अलाह साईं चवंदो युख़य्यिरुहु मिनल हूरिल ईन मा शाअ। जेतिरियूं हूरूं खपनि चूंडे खण। त ॾिसो न केॾो फ़ज़्ल अज़ीम आहे। हिकिड़ो इहो माण्हुनि जे अॻियां तोखे नालो वठी सॾु करे, केरु आहे? को वज़ीर कोन्हे, को अमीर कोन्हे, न ही बा अल्लाह ख़ालिक़ आहे। इहा केॾी न इज़त हूंदी इंसान जी उन टाइम में, ऐं हीअ दुनिया में असां इन कावड़ ते कंट्रोल करे सघूं था। ॿी हदीस नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त हदीस अहब्बुन्नास इलल्लाह व मन कफ़ ग़ज़बहु सतरल्लाहु औरतहु। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो केरु पंहिंजे कावड़ ते कंट्रोल करे ऐं अलाह खे प्यारो हूंदो, हदीस अहब्बुन्नास इलल्लाह, प्यारो हूंदो अलाह ॾे, उहो माण्हू कहिड़ो हूंदो जेको पंहिंजे कावड़ ते कंट्रोल कंदो। अहब्बु इलल्लाह व मन कज़म ग़ैज़न सतरल्लाहु औरतहु। ऐं जे पंहिंजी कावड़ ते कंट्रोल कयो त उन जा ऐब अलाह साईं ढकींदो। व मन कज़म ग़ैज़न, ऐं अॻिते अञा बि ॾिसो इनाम, जे पंहिंजी कावड़ ते कंट्रोल करे सघियो, मन कज़म ग़ैज़न वलौ शाअ अन युम्दिह, जे चाहे त मां उनखे वर्दी बि ॾेई सघां, हिकिड़ी ॻाल्हि ते 10 बि ॾेई सघां थो, उहा ईअं बि न कई, ऐं न विढ़ी बि सघां थो, उनखे मारे बि सघां थो, पर अलाह जे ख़ातिर इन शइ ते कंट्रोल कई त ऐं लौ शाअ यम्दिह अम्दाह, जे चाहे त उनखे वर्दी ॾियां त वर्दी ॾेई सघे हा। मल अल्लाहु क़ल्बहु रिदा, उन माण्हू जे दिलि में एॾी ख़ुशी अलाह साईं ॾेई छॾींदो। यौमल क़ियामा माण्हू क़यामत ॾींहुं परेशान हूंदा, पर उहो माण्हू दिलि में सुकून उनखे हूंदो, छो जो हुनजो अमल हिकिड़ो आहे, उनखे अमल आहे जेको अलाह जे अॻियां। ईअं काफ़ी किस्सा असांखे सहाबिन जा ताबिइन जा असीं मुख़्तसर करे ॿुधायूं था त इमाम अली इब्न हुसैन, उहो पंहिंजे ग़ुलाम जेकी हुअसि, उहा पाणी खणी आई हुन इमाम जे लाइ वुज़ू करण जे लाइ, त कोरो जो हथ में छॾाए वियुसि, त उनजे मथे ते कोरो वञी लॻो त उनजे मथे में खून निकिरी पियो, त हुनखे कावड़ ॾाढी लॻी, पर हुन जल्दी जेकी नौकिराणी जेकी ग़ुलाम हुई उन चयसि वल काज़िमीनल ग़ैज़। अलाह जी आयत में क़ुर में त अलाह जा वली उहे आहिनि जेके कावड़ ते कंट्रोल कंदा हुआ, त हिन चयो त कज़म तो ग़ैज़ी, कावड़, हिन चई त मूं पंहिंजे कावड़ ते कंट्रोल कयो। वरी चईंसि वल आफ़ीन अन काज़िमिल ग़ैज़, त हुन चयो मां कावड़ ते वल आफ़ीन अन अन्नास, उन अॻिते आयत पढ़ी त ऐं माण्हुनि खे माफ़ बि कंदा। अजाब क़द अफ़ौत अन्क, हुन चयसि मां तोखे माफ़ कयो, त वरी हुन आयत पूरी कई वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। अलाह त जेके महिरबान माण्हू हूंदा आहिनि अलाह साईं उन्हनि खे ॾाढो पसंदि कंदो आहे। त हिन चयो त इज़हबी फ़अंती हुर्रह
फ़अतक़हा लिवजहि अल्लाह, ऐं उनखे चई तो आज़ादु हईं त ॾिसो न छा कंदा। उमर बिन अब्दुल अज़ीज़ बादशाह हो, अमीर हो, ख़लीफ़ो हो, पर हिकिड़े माण्हू हुनखे ॾाढो कावड़ायो अचे पंहिंजे मजलिस में, त हुन चयो ॾिसो तोखे शैतान आंदो आहे हेॾे त मां मूंखे बि कावड़ थिए त मां तोखां हर शइ करे सघां थो, पर मां तुंहिंजे शैतान जी दिलि साड़ींदुसि। तूं वञ हितां निकिरी वञ मुंहिंजे अॻियां, ऐं तोखे माफ़ सभु शइ करे छॾी, ऐं नौकर खे चई हिनखे पैसा बि ॾेई छॾ। त ॾिसो न इहे हा अमल अॻिनि जा। ॾिसो अबू ज़र ग़िफ़ारी सहाबी हो, हिकिड़ो ग़ुलाम छोकिरो हुउसि, ॿकरियूं चारींदो हुउसि, त हुन लठ ऐं ॿकरी जी टंग भॼी पई, त अबू ज़र चयो त लअग़ीज़न्न मन हर्रज़क अलैया ग़ैज़। अबू ज़र वेठो हो, चई त मूंखे ख़बर आहे त शैतान चाहे थो मां कावड़ कयां तोखे धकाणा, पर मां तुंहिंजे शैतान जी अंदरि साड़ींदुसि, ऐं मां तोखे आज़ादु करे छॾियो, तूं निकिरी हलियो वञ ऐं तोखे मूं माफ़ु करे छॾियो। ॾिसो हुननि जा फ़इल छा हुआ। मूसा अल काज़िम हिकिड़ो इमाम हो वॾो असांजे उम्मत जो, उन छा कयो, हिकिड़ो पंहिंजे यानी आलिम जलील हो, त उहो घोड़े ते वञे पियो, त अॻियां हिकिड़ो माण्हू बीही रहियुसि, हुनखे चई त हीउ घोड़ो त मुंहिंजो आहे। त हुन त ख़रीद कयो हो बाज़ार मां, पर चईंसि तूं चाहीं थो त मां कावड़ कयां, पर मां तोखे चवां थो घोड़ो खण, तोखे आयो जे तूं चईं थो न तुंहिंजो ई आहे। त ॾिसो हुननि जा फ़इल छा हुआ, असांजा फ़इल छा आहिनि। हू सोचींदा अॻिते, असीं था सोचूं पंहिंजे पेरनि जेतिरो सोच। अलाह ताला असांखे तौफ़ीक़ ॾिए त इन्हनि असांजे वॾनि जी, त उन्हनि जे दर्जे ते हलूं, उन्हनि जे मंज़िल ते हलूं, उन्हनि जे क़दम क़दम ते हलूं। हू ॾिसो छा कंदा हुआ ऐं असीं छा था कयूं। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त इन अमल ते कयूं। अक़ूलु मा अक़ूलु फ़इन कान सवाबन फ़मिन अल्लाह व इन कान ख़तअन फ़मिन नफ़्सी वश्शैतान। हाज़ा वल्लाहु अअलम। सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।